अजीब तरीका दुनिया के मजलूम कौम को आवाज मस्जिद अवामी तहरीक के मरकजी सदर एडवोकेट हसन सईद साहब के हुकुम तस्दीक करें। एडवोकेट हसन सईद साहब आऊं शुक्रगुज़ार आहियां कराची बार एसोसिएशन जी बॉडी जो ऐं उनजे अहदेदारनि जो जेके हिते मौजूद आहिनि, काज़िम साहब, कोराई साहब ऐं ॿिया सफ़ज़ोई साहब, उन सां गॾु सिंध बार काउंसिल जा साथी, उनजी पूरी कैबिनेट, केबीए जी कैबिनेट, कराची बार जा दोस्त, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर, अवामी तहरीक जी क़यादत, जीए सिंध, जीए पंहिंजी हक़ परस जदोजहद। असीं तव्हां सां मुख़ातिब थियण जो हिकिड़ो बुनियादी सबब है। पूरे इन जदोजहद जेका आहे, इन जदोजहद में हिकिड़ी प्रोफेशनल ऑर्गेनाइजेशन्स आहिनि बार, उहो पंहिंजो शानदार किरदारु अदा करे थी। ईअं अलाए केतिरियूं ॿियूं प्रोफेशनल ऑर्गेनाइजेशनूं आहिनि जेके इहो किरदारु अदा कोन थियूं जीअं उनखे अदा करणु खपे। असीं सम्झूं था हीअ जेका जदोजहद आहे, इन जदोजहद में जेसि ताईं सिंध जो हिकिड़ो बच्चो शामिल न थींदो, तेसि ताईं इन जदोजहद में का फ्रूटफुल रिज़ल्ट ॾेई सघूं, उहो रिज़ल्ट पाण कोन ॾेई सघंदासीं। असीं सिंध वतन जा बाशिंदा आहियूं। हज़ारनि सालनि जी तारीख़ में सिंध आज़ाद वतन रहियो। हिते सिकंदर बता करे आयो, हिते अरगून बि आया, हिते तरखान आया। उन पूरी हिस्ट्री में सिंध आज़ाद वतन हुयो ऐं अंग्रेज़नि खां पोइ असीं 1940 जी क़रारदाद में पाकिस्तान में शामिल थियासीं। तॾहिं बि असीं आज़ाद वतन तौर ते शामिल थियासीं। उहा एग्रीमेंट इहा हुई त सिर्फ़ु 2.5 खाता जेके आहिनि उहे वफ़ाक़ वटि हूंदा, बाक़ी असां वटि हूंदा। पर थियो छा, जी पाकिस्तान ठहियो उन खां पोइ पहिरियों दफ़ो हिननि जी जेका पूरी डेमोक्रेसी ते छाप करण जे लाइ पहिरीं वन यूनिट मरियो पियो। उन खां पोइ पूरो किसो शुरू थियो। जिन माण्हुनि खे असां मुक़ररु कयो हो चौकीदार, उन माण्हू सभु अची धंधा कया। हाणे उन्हनि माण्हुनि वटि टोटल धंधा उहे था कनि। वॾो माल ॾिसंदा त कंहिंजो आहे त उन कंपनी जो आहे। रोड जा ठीका कंहिंजा आहिनि त उन्हनि यारनि जा आहिनि। साईं ॿिज जो भाण पैदा केरु था कनि त उहे था कनि। हाउसिंग सोसाइटी कंहिंजी आहे, उन्हनि जी आहे। पेट्रोल पंप केरु था हलाइनि, उहे था हलाइनि। कारूंगर जो ठीको मिले थो त कंहिंखे मिले थो। गवर्नमेंट जी अदल बदल करणी आहे, तब्दीली कोन्हे त उन्हनि जा फ़ैसिला उहे था कनि। टोटल फ़ैसिला उहे था कनि। पंजाब जो हिकिड़ो शाइर आहे जंहिं चयो, भुखे नंगे मैं ते तू लुट के खा गया जीएच के। भर्ती कीते सन चौकीदार, बन बैठे ने मालिक यार, न साडा न त्वाडा यार, ये अमेरिका के पल्लेदार, साडा त्वाडा अल्लाह लुट के खा गया जीएच के। असां इनखे भर्ती कयोसीं त ही चौकीदार हूंदा, वञी चौकीदारी कंदा। इन्हनि चौकीदारी पुॼे कोन थी। इन्हनि अची असांजे पंहिंजे लुटणु शुरू कयो, वतन जे वसीलनि खे लुटणु शुरू कयो आहे। हर धंधो इन्हनि पंहिंजे हवाले कयो आहे, सियासत में हवाले कयो आहे, हर डिपार्टमेंट इन्हनि हवाले कयो आहे। आख़िर में बचियो कई त खेती बाड़ी जेका आहे इहा बि असांखे करणी आहे। उन्हनि जे लाइ 2023 में बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट अमेंडमेंट एक्ट आंदो। उनमें जूं 48 लख एकड़ ज़मीनूं उहे असांखे आबाद करणियूं आहिनि ऐं उहे मल्टीनेशनल कंपनियुनि खे ॾियणियूं आहिनि। 13 जे हवाले करणो आहे। उनजी शुरूआत थी 52,000 एकड़ ज़मीन सिंध जी ॾिनी वई। मापूं थियूं अमरकोट में 18,000, उतां जे डीसी साहब चवनि 18,000 एकड़ न, पर मूं वटि 2 लख एकड़ पे पई आहे, उहो बि लिखी ॾियण जे लाइ तयार आहियां। अमरकोट जे डीसी 28,000 एकड़ खैरपुर जी, 10,000 एकड़
थरपारकर जी, बदीन जी, ही सजी पट्टी है इनके जमीन जेका इनके करणी है च ही सजी पट्टी जी फुलट कंदासी त पो छा थींदो त माण्हू तो उथंदा। इनके विच में एक सपोर्ट कंदे हिकिड़ो इदारो सपोर्ट कंदो, उन इदारे सपोर्ट कयो पे। जेकॾहिं कारंजर जी इन फुलट करी ते त जेकॾहिं असां हाई कोर्ट में आयासीं त हाई कोर्ट असांखे सपोर्ट कई ऐं पिटीशन असांजी हलो थी। जेकॾहिं इन करप्शन कई ते हर हिकु धंधे में पटे वाले जे लाइ पैसा, कमीशन में पैसा, हर हमले में उतने पैसा च उन कमीशन जे लाइ इन्हनि चयो इन जी टेस्ट खे हाई कोर्ट में इंटरफेयर कयो। खीरथर वारे मामले में के हाई कोर्ट में आसी विच में उन इंटरफेयर कयो चई सॼा मामला ते हाई कोर्ट असांखे विच में रिकॉर्ड कनि बि तंहिंजे करे पहिरीं हाई कोर्ट खे कोर्टनि खे अपाज कजे। इहो ठीको इन्हनि पहिरीं पीपल्स पार्टी के हवाले कयो ऐं 6वीं आइनी तरमीम ज़रिए कोर्टनि खे मुकमल तौर ते अपाज करे छॾियो। को ॻाल्हि ॿुधण मुंहिंजी पंहिंजी थरपारकर जे इशूज़ जे हवाले सां हिकिड़ी पिटीशन पई सुप्रीम कोर्ट में, का ॻाल्हि ॿुधूं बस बिठायो, बस का ॻाल्हि पुछंदा कोन। उन खां पोइ हिननि ॾिठो त इन जे ख़िलाफ़ माण्हू उथंदा, माण्हू ॻाल्हाईंदा, इन मीडिया खे ख़ामोश करण जे लाइ पीका हथंदो, माण्हू त पुट कोन थिया। इन्हनि चयो त यूनिवर्सिटी मां शागिर्द उथंदा। इन्हनि चयो त बाबा यूनिवर्सिटी बिल में अमेंडमेंट करण जे लाइ जेको वीसी साहब अचे, उहो रिटायर्ड कामरो अचे, उहो सिंध गवर्नमेंट जो कमु कयो। पोइ पाण सिंध जो माण्हू ख़ामोश वेठो छा? सिंध जो माण्हू वेठो। मूंखे यादि आहे 23 अगस्त 2023 ते बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट अमेंडमेंट एक्ट आंदो। 2023 जी सितंबर जी 31 तारीख़ ते असां हैदराबाद में असां चई त ही जो कारपोरेट फार्म ते तबाही बि थिए, इन ते पाण जदोजहद कंदासीं। पोइ पूरी सिंध में पाण हलियासीं, पोइ सभु जा सभु थियासीं ऐं पोइ तव्हां उन वकीलनि में शामिल थिया। जॾहिं वकीलनि जी शामिल थिया उनजी ॻाल्हि बि थी पई। मान तव्हां कारे कोर्ट आहिनि, कारे कोर्ट जी पंहिंजी अहमियत आहे। पलियो साहब चवंदो त जेकॾहिं हिकिड़े ज़िले में हिकिड़ो जेकॾहिं सिधो ज़बरदस्त जेकॾहिं वकील आहे त वॾे वॾा कुझु कोन्हे, हू एसपी ऐं डीसीएम खे सभिनी जॻह ताक़त हिकिड़ो वकील आहे। ऐं जेको बि नौजवान अची मिलंदो उनखे पलियो साहब चवंदो बाबा छा थो करे, वकील थी। असीं जेके सियासी कारकुन हूंदासीं उनखे चवंदो वकील थियो। वकील थींदा तव्हां वॾेरे वटि कोन ईंदा, वकील थींदा तव्हांजे साम्हूं जेकॾहिं चाहींदा त डीसी खे, एसपी खे, जंहिंखे बि तव्हां चाहींदा कोर्ट जे कचहरी में आणे सघंदा। इहा तव्हांजी पावर आहे। पोइ जॾहिं वकील थिया ऐं वकीलनि जी जदोजहद अॻिते वधी ऐं उनमें पॉलिटिकल पार्टियुनि जो साथ ॾिनो ऐं पोइ पाण बिबिरलो जी जदोजहद थी। ऐं एग्री थो करे त बिबिरलो वारी ही जदोजहदूं आहिनि, ये तहरीकूं आहिनि, ये तहरीकूं लहरनि वांगुरु उथंदियूं आहिनि, पोइ ते हटंदियूं आहिनि। इहा सियासत आहे, स्ट्रेटजी आहे। इनमें अॻिते हटिबो, पोइ ते हटिबो, मामिलो से के शयूं कामयाब थी वियूं, के कोन थी वियूं। पर उन जदोजहद जे करे, पंहिंजे वकीलनि जी जदोजहद करे, सिंध जी आवाम जी जदोजहद जे करे, जंहिंसां गॾु जनरल वेठा हुआ, जंहिंसां गॾु टोटल वॾेरा वेठा हुआ, जंहिंसां गॾु पीपल्स पार्टी वेठी, जंहिंसां गॾु नवाज शरीफ वेठो, जंहिं बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट अमेंडमेंट एक्ट जी सही कंदड़ अलवी साहब वेठो, उहे सभु हिकिड़े पासे हुआ, पाण ॿिए पासे हुआसीं ऐं फतेह पंहिंजी थी। उहो ताक़त धुयूं बैक फुट ते वञण जे लाइ ऐं फतेह असांजी थी बैक फुट थी। असांखे एतमाद थो थी त असांजी अवामी जदोजहद उहो फतह हासिल करे थी। पाकिस्तान जी पूरी तारीख़ ईअं आहे त जॾहिं बि आवाम उथियो आहे, सामा जनरल हुआ, सामा वॾेर हुआ, सामा सरमाएदार हुआ, सां ताक़त धुरियूं, ॿिए पासे नंढड़का माण्हू हुआ, ॿिए पासे ॻोठनि जा माण्हू हुआ, ॿिए पासे हारी हुया, ॿिए पासे मज़दूर हुया, पर उथिया। उन टोटल जदोजहद में फतेह कंहिंजी हासिल थी? अवाम जी थी। पूरी तारीख़ ॾिसो, उहो वन यूथ जी जदोजहद वॾेरा असां सां किथे गॾु हुया? अवाम हुयो ऐं फतेह कंहिं हासिल कई? अवाम हासिल की। वो एमआरडी की जदोजहद, उनमें वॾेरा किथे? वॾेरा वेठा मिलिया वेठा हुआ, अवाम हिकिड़े पासे हुआ। वो पूरी जदोजहद में फतेह कंहिंजी थी? फतेह पंहिंजी थी। जुडिशरी जी जदोजहद, इन जदोजहद में कालाबाग जी जदोजहद, जंहिंखे इनखे पोइ ते वञण ते पाण मजबूर कयो। पहिरीं ॻाल्हि त मञियो कोन अथई, पोइ उहा सभिनी माण्हू इहे क़बूल कई। पोइ पाण सिंध असेंबलियूं जेके आहिनि ऐं 3 असेंबलियूं जेके आहिनि उन्हनि पाण सां गॾु बीठा। जुडिशरी जदोजहद मूंखे यादि आहे, असीं हैदराबाद में असीं जेल भरियो तहरीक शुरू कई। 5 असांजा दोस्त वकील हूंदा हुआ, जेके पार्टी सां रिलेटेड हूंदा, ॿिया कारकुन हूंदा, उहे डेली वेंदा कोर्ट अंदरि अची। 5 दोस्त अची गिरफ़्तारियूं ॾींदा, तक़रीर कंदा, वकील भारो असीं तव्हां सां गॾु आहियूं, जुडिशरी जे बाल बोले लाइ गॾु अचो, असांजो साथ ॾियो। ऐं पोइ 5 माण्हू ॿाहिरि निकिरंदा, पोइ 5 माण्हू गिरफ़्तार थी वेंदा।
ई मिपोखास में, ई लारकाने में, ई सखर में, ई कराची में असांजा 5 हंध हुआ। 5 हंध ते डेली असांजा 5 माण्हू गिरफ़्तार थींदा हुआ ऐं पोइ 5 उन जदोजहद खे पोइ शिकल बि थी पई ऐं पोइ हुन ते फतह पई असांजी। ई साॻी ही जदोजहद इन में पाण जॾहिं शुरूआत पे कईसीं तॾहिं पाण हिकिड़ो हेॾो वॾो अजगर इनखे मोड़े सघंदासीं, पोइ फतह कंहिंजी थी? फतह पंहिंजी थी। हाणे इन पूरी जदोजहद में हाणे मुकमल तौर ते कोर्ट के अपाहज न, पर हाणे कोर्ट के गुलाम करण जे लाइ 27वीं आईनी तरमीम आंदी आहे। हाणे तव्हांजी कोर्ट का कोन ॿुधंदी, इन जे लाइ असां वटि वाह कहिड़ी बची आहे? असां वटि वाह का बची कोन्हे। असांखे थोरा घणो अंधो मंडो जेको रिलीफ मिलणो हो कोर्ट खां, उहो कोर्ट ते वेठा हूंदा इन क़िस्म जा जस्टिस जेका तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदा ई कोन ऐं सुबुह जो जेको फ़ैसिलो करे ही हमारा जेको जंहिंखे मुक़ररु कयूं आहिनि, जेको वेठो बंद कमरे में, उन बंद कमरे के उन हिकिड़े माण्हू खे पर लगाया, पोइ इहो पखीड़ो उॾामण लॻो। को पखीड़ो साईं केतर पियो वञे, को पखीड़ो साईं पत्थर खयो असांजा माल मिल्कत खणियो वञे। अमेरिका जे सदर सां उहो पखीड़ो उॾामण उते मिले पियो, पोइ साईं दुबई पियो वञे, पोइ चीन पियो वञे। मिल्कत असांजी, असांजा ग्रेनाइट पत्थर खणियो। इहो पखीड़ो जेको असांजो नौकर, वो नौकर वञी अमेरिका जे सदर सां मिले तो मूं वटि इहे मैदान कान ऐं जेतिरो करण जे लाइ तयारु आहियां। उन ते वरी माण्हुनि ॻाल्हायो त बाबा हिन पखीड़े खे जेके पर लॻाया आहिनि पर गैर आइनी आहिनि, तंहिंजे करे इन गैर आइनी वारो हमरा फ्रेक ईंदो। पीपल्स पार्टी ऐं शहबाज शरीफ़ उन्हनि चयो त हाणे इनखे जेका पर आहिनि इन परनि खे असीं आइनी था करियूं। 27वीं आइनी तरमीम जॾहिं उनजे पर खे हाणे आइने करे छॾियो, ताक़तवर उनखे आइनी तौर ते करे छॾियो। हाणे सही सिधी हिकिड़ी नंढी आइनी तौर ते पास थियल नंढी डिक्टेटरशिप आहे, उन डिक्टेटरशिप में पाण वेठा आहियूं, पुछूं था, हलूं था, जुदा था। छा असां वटि वाह कहिड़ी? सिंध जे माण्हुनि वटि, पाकिस्तान जे माण्हुनि वटि रस्तो कहिड़ो आहे? कोर्टूं असांजूं साथ कोन्हे, पोइ रस्तो कहिड़ो आहे? असांजो रस्तो आहे पॉलिटिकल पुरमन जदोजहद, उनखां सां ॿी का आहे कोन। न थी असां सभु वसीला ही हींअर वकील जदोजहद न कंदा, तव्हांजी मुर्सी न थी आहे, तव्हांजी ॻाल्हि ॿोल न थी आहे, ही वकील पोइ ते न हटंदा, ही इन्हनि ई फ़ैसिलो करे छॾंदा कानून जे बारे में। ही पंहिंजी जदोजहद करे अॼु उहा पोइ ते वञनि था, इहो ताक़त पंहिंजी ताक़त खे पाण संभालियो। ऐं इन में सिंध जे हर माण्हू खे किरदारु अदा करणो पवंदो। मुंहिंजी जो ॻाल्हि आहे उहा ॻाल्हि हीअ आहे त को माण्हू चए त पॉलिटिकल पार्टियुनि जो कमु आहे, आउं इन सां एग्री नथो करियां। को माण्हू चवे त सिर्फ़ु पॉलिटिकल पार्टी, बिल्कुलु सही, पॉलिटिकल पार्टियूं जेके कमु कनि थियूं, ॻाल्हि क़बूल कजे त पॉलिटिकल पार्टियुनि जी ओतिरी ऑर्गेनाइज़ेशन ओतिरी वर्थ कोन्हे जेॾो वॾो मसइलो आहे। तंहिंजे करे जेके असांजे प्रोफेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, जेके वकीलूं आहिनि, इहे वधीक मज़बूत आहिनि। इन्हनि जो डॉक्टर्स, वापारी, हारी, मजदूर, औरत, बुढ़ो बार बार उन सभिनी खे पंहिंजो पति जो किरदारु अदा करणो पवंदो, तॾहिं मामला थी सघंदा। अवामी तहरीक इन 27वीं आइनी तरमीम में सिंध जे वसीलनि ते गॾे असां सम्झूं था त अवां सां मिलिजे। लतीफ़ जो शेर त हणनि हकलनि ॿेली सारण ई मांझाई मरक, हलूं था पिया, हलनि हकलनि ॿेली सारण। असीं अवामी तहरीक समझे थी त वकील असांजा ॿेली आहिनि, वकील असांजा साथी आहिनि, वकील असांजा भरजला आहिनि, वकील ऐं वकीलनि जा असीं भरजला आहियूं। इहे असीं पंहिंजा पाण में जॾहिं मिलंदासीं, असांजूं ॻाल्हियूं हिक ॿिए ते इख़्तिलाफ़ हूंदा, पोइ हिकिड़े जिस्म अंदरि बि इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, हिकिड़े घर अंदरि बि इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, पार्टियुनि जे अंदरि बि इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, समाजनि जे अंदरि बि इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, नज़रनि जा इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, पर असांजो जेको इशू जे लेवल जो आहे, उन इशू लेवल में असांजे गॾिजण खां सवाइ असां ॿी वाद आहे। इहा असांजी मजबूरी आहे त असीं इन स्टैंड ते बीहूं। अचो त इन मामले ते पाण गॾिजूं। ऐं तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहे त हीउ तव्हां सभु गॾु कठे थिया आहियो। सभई दोस्त इन क़िस्म जो एजुकेशन कनि, इन क़िस्म जो माहौल क्रिएट कनि, उनमें पाण गॾिजंदासीं त इन मामले खे मोड़े सघंदासीं। न त पीपल्स पार्टी सभु ॾियण जे लाइ तयारु, हिन जहिड़ा मकर ॿी कॾहिं कोन आहे, हर मकर करण जे लाइ तयारु आहे। मकर कहिड़ो कंदा? साईं चवंदा कैनाल थिए नहीं कंदा, बाबा कैनाल थिए कंदा, कहाँ कैनाल पोइ वरी ख़बरूं करे साईं हाणे कैनाल से वापसि वठो। हाणे साईं कारूंजर वारे मामले ते मौक़िफ़ कयो, हिकिड़े हमारा जो हिकिड़ो मौक़िफ़, बिलावल साहब जो ॿियो मौक़िफ़, मिनिस्टर टे जो टियों मौक़िफ़। इन्हनि खे कुर्सी प्यारी आहे, कुर्सी जी लालच में ई सभु कुझु ॾियण जे लाइ तयारु आहिनि। उहो हिकिड़ी शाइर चयो
त कुर्सी ॾियो बस कुर्सी ॾियो भल काहे कारो मोह कयो हर कम कुर्सी जे सौ कयो भल धूल विझो बस कुर्सी ॾियो ॿी ॻाल्हि करे बस कुर्सी ॾियो हिननि खे कुर्सी लाइ सभु कुझु करे ई करण जे लाइ तयार आहे पलियो साहब चवंदो त ही पंहिंजी धरती विकिरो कुर्सी जी लालच में पंहिंजे मां जो चोलो बि विकिरो करे कंदा हिनखे कुर्सी खपे उहो चोलो विकिरो करे ईंदा ही सभु उहो कमु करण जे लाइ तयार आहिनि हिन कान कया हिनखे अॻे कहिड़ा कया पाण खे यादि कोन्हे हिननि जे वॾनि जा कम अयूब खान सां गॾु केरु वेठा हुआ पाण खे यादि कोन्हे अयूब खान जा वज़ीर ख़ारजा केरु हुआ पाण खे यादि कोन्हे त जॾहिं मुशरफ जे ख़िलाफ़ जदोजहद हली पई मुकमल करे जदोजहदी ऐं अकबर बुगरी जो कत्ल थियो पाकिस्तान जे सभिनी पॉलिटिकल पार्टियुनि चयो त अचो त जदोजहद कयूं त विमेन प्रोटेक्शन बिल जी आड़ में केरु हिन जदोजहद खे पुठ ॾेई रवाना थी विया पाण खे यादि कोन्हे छा पाण खे सभु यादि ही पंहिंजी लालच में सभु कुझु कंदा तंहिंजे करे को वाह कोन्हे को ॿी धुर कोन्हे का मामिलो कोन्हे अवाम खे सिंध जे मान खे गॾिजणो पवंदो उनखे गॾिजणो पवंदो हिकिड़ी शाइरी आहे जे हाउन हारी कोई हारल एॾीअं बि घारे वेंदासीं छाल तकी तो कंदी ॾे ॿी ॿेड़ी मूर न अचणी आहे जे तूं बि अची वियो वणझार आहे त तोखे उकारे वेंदासीं ही ॿेड़ी जा बि पाण आहियूं ॿेड़ी खे संभालींदड़ बि पाण आहियूं सिंध जो हर फर्द सिंध जो हर डॉक्टर सिंध जो उस्ताद सिंध जो शाइर सिंध जो फनकार सिंध जी भेण सिंध जो हारी सिंध जो वकील हर माण्हू खे पंहिंजो पति जो किरदारु अदा करणो पवंदो तॾहिं हिन माण्हुनि खे पाण मोह ॾे सघंदासीं ऐं ही आरज़ी आहिनि कुदरत ऐं फितरत जे असूल पटांदड़ का बि शइ मुकमल तौर ते यकी हूंदी कोन्हे अॼु हिकिड़ो माण्हू आहे सुबुह जो हू माण्हू कोन हूंदो अॼु कराची आहे सुबुह जो कराची शिकल ॿी हूंदी अॻे पाकिस्तान कोन हो अॼु पाकिस्तान आहे अॻे आज़ाद वतन सिंध हो अॼु सिरताल ॿी आहे अॻे हिकिड़ी ॻाल्हि हुई हाणे ॻाल्हि ॿी आहे अॻे कानून हिकिड़ो हो अॼु कानून ॿियो आहे तंहिंजे करे अॻे अयूब खान हो पोइ अयूब खान दफ़न थी वियो उन खां पोइ यया हू आयो सॼी ॼमार आयो हुन चयो आउं हुनमें उहो दफ़न थी वियो उन खां पोइ ज़ियाल कयो उन चयो आउं पूरी ज़िंदगी रहंदुसि उहो बि दफ़न थी वियो उन खां पोइ मुशरफ आयो उन में चयो त आउं पूरी ज़िंदगी हूंदुसि अॼु उहो कोन्हे अॼु हाफ़िज़ आयो आहे इहो बि 4 ॾींहं जी चांद की फिर अंधेरा ही 4 ॾींहंनि खां पोइ इहो हाफ़िज़ कोन हूंदो कुझु कोन हूंदो पाण हूंदासीं सिंध हूंदो वतन हूंदो ही धरती हूंदा वसीला हूंदा हिन जी हिफ़ाज़त कंदासीं हिन खे शिकस्त ॾींदासीं त पंहिंजी महिरबानी